सोशल मीडिया ते ख़बर हली रहियो आहे त अॻूणो इराक़ी सदर सदाम हुसैन ज़िंदा आहे। मुस्लमाननि खे मुबारकूं हुजनि। हीउ ट्रेंड पाकिस्तान में हली रहियो आहे, जिथे अॻे ई माण्हुनि जा हाल पूरा आहिनि। बा सदाम हुसैन ज़िंदा आहे त कंदो छा? 70-80 सालनि जो पोड़ो कंदो छा? जॾहिं हू जवान हुयो, उन वटि इक़्तिदार हो, पैसो हो, दुनिया जे तेल जो वॾो हिसो, उनखे उन कयो छा जो हींअर कंदो? अबा निकिरो अहिड़नि शयुनि मां, पंहिंजी ज़िंदगी ते, पंहिंजे औलाद ते ध्यानु ॾियो। जॾहिं उन वटि इक़्तिदार हो, बादशाह उन जा 3 महल हुया, बेडरूम खां वठी घोड़नि जे इस्तबल ताईं सेंट्रल AC लॻल हूंदा। सदाम हुसैन जे कमरे में अहिड़ो AC हो, जॾहिं पासो मटाए पोइ त AC जो टेम्परेचर मटिजी पियो वञे। उन जी हिकु धीउ इटली जे हिकु जूतनि जे कंपनी सां मुआदो कयो त जहिड़ा जूता मूंखे जेको आहे सो ठाहे ॾींदे, दुनिया में कंहिंखे ठाहे न ॾींदे। फैक्ट्री सां मुआदो कयो। उन जी ॿी धीउ पेरिस जे हिकु परफ्यूम कंपनी सां मुआदो कयो त जहिड़ो परफ्यूम मूंखे ठाहे ॾींदे न ख़ुशबू, दुनिया में कंहिंजे लाइ बि न ठाहींदे। उन जी धीउ वरी हिकिड़े सिरका वारे कंपनी जेको सिरको आहे, उन सां मुआदो कयो त जहिड़ो सिरको तूं मुंहिंजे लाइ ठाहींदे, दुनिया में कंहिंजे लाइ बि न ठाहींदे। जॾहिं अमेरिका जो मफ़ाद हो त सदाम हुसैन, उन जी अखियुनि जो तारो, सदाम हुसैन जा फोटू असांजे घर में लॻा हुया। जॾहिं अमेरिका जे मुफ़ाद में सदाम हुसैन न हो, हीरो का ज़ीरो थी वियो। कुझु सोचियो, पंहिंजे पाण ते ध्यानु ॾियो। तव्हांजे सिंध में छा थी रहियो आहे? तव्हांजे मुल्क में छा थी रहियो आहे? तव्हांजे बचनि जो मुस्तक़बिल छा आहे? इहा ट्रेंड हलायो। ज़ुल्म थी रहियो आहे, ऐं जो असेंबलियुनि में ऐं रोडनि ते तमाशा थी रहिया आहिनि न, कुझु इन्हनि ते ध्यानु ॾियो, ॻाल्हायो त तव्हांजो भलो थिए।